मीरपुर बठोरो में क़ौमी अवामी तहरीक मीरपुर बठोरो पारां मंशियात कचो शराब आइस हीरोइन आंकड़ा पर्ची जुआ लाकानूनियत ऐं वापारियुनि पारां अतरादू अघ वधाइण ख़िलाफ़ मीरपुर बठोरो गोरवा स्टॉप खां मेन बस स्टॉप ताईं एहतिजाजी रैली कढी वई। ख़बर मूजिब मीरपुर बठोरो में मंशियात जी लानत वापारियुनि पारां अतरादू रेट वधाइण लाकानूनियत ख़िलाफ़ क़ौमी अवामी तहरीक ज़िले सिंचावल जे अॻवान कामरेड यूसुफ कुंभार जी अॻवानी में खूरवा स्टॉप खां बस स्टॉप ताईं हथनि में प्ले कार्ड खणी एहतिजाजी रैली कढी एहतिजाज कयो वियो, जंहिंमें मुख़्तलिफ़ सियासी समाजी पार्टियुनि जे अॻवाननि वरी अंग में शिरकत कई, जंहिंमें एसटीपी अॻवान अब्दुल गनी मल्हा, जीए सिंध क़ौमी पार्टी जे कादिर बख्श ज़ौर, जीए सिंध महाज जे उर्स केहर रजिब शोरो, ताबे अली कमरानी, अगुणो हारी अॻवान शेर खान लुंड जो पुट शाहनवाज़ लुंड, यासीन लुंड ऐं पीटीआई जे बागू खान चांडियो ऐं ॿियनि अॻवाननि ख़िताब कंदे चयो त मीरपुर बठोरो शहर मुकम्मल बदनज़मी जो शिकार आहे। हितां जो नौजवान मंशियात जी लपेट में आहे। इंतज़ामिया नाले का शइ नाहे। रोड रस्ता गैर महफूज़ बणियल आहिनि। कानून नाफ़िज़ कंदड़ इदारा नोटिस वठनि जीअं हितां जी आवाम सुख जो साह खणी सघे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।